सूरह मुरसलात। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चङियुनि घुलंदड़नि हीरुनि जो कसम आहे, ज़ोर सां लॻण वारनि वाहनि जो कसम आहे, ऐं ककरनि खे खणंदड़नि पखेड़ींदड़नि हवाउनि जो कसम आहे। पोइ ककरनि खे हिक ॿिए खां जुदा कंदड़नि वाहनि जो कसम आहे। पोइ वही आड़ींदड़नि मलाइकनि जो कसम आहे, जे उज़र विञाइण लाइ डेॼारण लाइ वही आणींदा आहिनि। त बेशक जंहिं ॻाल्हि जो अव्हां खे अंजाम ॾिजे थो सा ज़रूरु थियणी आहे। पोइ जॾहिं तारा मेटे छॾिबा, ऐं जॾहिं आसमान चीरबो, ऐं जॾहिं जबल उॾाइबा, ऐं जॾहिं पैगम्बर ठहिरायल वक़्त ते गॾु कबा, तॾहिं साबित थींदो त पैगम्बरनि खे कहिड़े ॾींहं लाइ तरसायो वियो, फ़ैसिले जे ॾींहं लाइ। ऐं तोखे कहिड़ी शइ ॼाणायो त फ़ैसिले जो ॾींहुं छा आहे? उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। पेरनि खे हलाक न कयो अथऊं छा? वरी उन खां पोयनि खे उन्हनि जे पुठियां आणींदासूं। ईअं ॾोहारियुनि सां कंदा आहियूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। अव्हां खे ख़सीस पाणीअ मां न बणायो अथऊं छा? पोइ उन खे हिक पुख़्ते हंध में रखियोसूं हिक मुक़रर वक़्त ताईं। पोइ बणावत में पूरो कयोसूं। असीं चङी सघ वारा आहियूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। ज़मीन खे मापाइण वारी न कई अथऊं छा? जो जेरनि ऐं मुंहंनि खे मापाए, ऐं ज़मीन में ऊचा जबल कयासूं, ऐं अव्हां खे मिठो पाणी पियारियोसूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। चयो वेंदो त हाणे जंहिं दोज़ख खे अव्हीं कूड़ भाईंदा हुआ, तंहिं ॾांहुं वञो। चइबुनि त 3 शाख़ुनि वारी छांव ॾांहुं वञो। न थधी छांव हूंदी, ऐं न बाहि जी तोखां बचाईंदी। बेशक उहा बाहि माड़ीअ जेॾियूं चिणगूं उछलींदी आहे, ॼण त उहे हेॾा ऊठ आहिनि। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। उहो ॾींहुं उहो आहे जंहिं में न ॻाल्हाईंदा, ऐं न कंहिंखे मोकल ॾिबी त को उज़ुर बयानु कनि। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। ही फ़ैसिले जो ॾींहुं आहे। अव्हां खे ऐं अॻियनि खे गॾु कयोसूं। पोइ जेकॾहिं अव्हां खे बुछड़ी रिथ करणी आहे त मुंहिंजे हक़ में रिथियो। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। बेशक परहेज़गार छांवनि ऐं चश्मनि में हूंदा, ऐं जंहिं जिन्स मां घुरंदा तंहिं जिन्स जे मेवनि में हूंदा। चइबुनि त चङा कम कंदा हुओ, तंहिं करे ख़ुशि थी खाओ ऐं पीओ। बेशक असीं नेकनि खे ईअं बदिलो ॾींदा आहियूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। ए कूड़ भाईंदड़, दुनिया में थोरी देरि खाई वठो ऐं आसूदा रहो। बेशक अव्हीं ॾोहारी आहियो। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। ऐं जॾहिं खेनि चइजे त निमाज़ पढ़ो त निमाज़ न पढ़ंदा आहिनि। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। पोइ उन क़ुरान खां पोइ कहिड़ी ॻाल्हि ते बि साहु रखंदा?